तो दोस्तों हे रात जा मंज़र थवे मिठी शहर कुछ मंज़र अथव संगत सजी मिठी शहर मिठी मिठी अस्सलाम वालेकुम दोस्तों केड़ा हाल आहिनि उमेद बिल्कुल ठीक हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध यूट्यूब चैनल फेसबुक पेज ऐं असांजो टिकटॉक आई.डी दोस्तों अॼु मिठी में मौजूदु आहियूं गिडी जी भिट गिडी जी भिट ज़बरदस्त फर्स्ट टाइम मां हिते आयो आहियां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मां मिठी आयो आहियां संगत हाणे मिठी वारा दोस्त काफ़ी चवंदा यार असां सां न मिलियो अरे हाणे ॻाल्हि आहे ईअं त व्लॉग ठाहे अपलोड कंदो आहियां पहिरां उनखां पोइ वरी तव्हां ॾिसंदो बाक़ी हाणे जे पहिरियां व्लॉग लाइव कयां त पोइ वरी तव्हां ॾिसो आहे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे सो हलूं था ॿाहिरि थोरो ॿाहिरि जा व्यू तव्हांखे मां ॾेखारियां पोइ वरी व्लॉग खे तव्हां आख़िर ताईं ॾिसणो आहे व्लॉग ठीकु आहे न सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो हलूं था हाणे ॿाहिरि हे साईं माशाल्लाह तमामु बहितरीनु ठहियल हिकिड़ा नज़ारा चारों तरफ़ तव्हांखे ॾेखारियांव हीअ शायदि बंदि आहे ऐं हुते वेही बि सघो था ख़ूबसूरत ठहियल आहे हेठि वरी मिठी शहर आस्ते आस्ते लाइटिंग ॿरण शुरू थी वेंदा राति जो त वरी ख़ूबसूरती हूंदी आहे असां वरी शाम जे पहर में पहुता आहियूं हे ॾिसो था सॼी मिठी साईं शहर वाह ज़िंदाबाद साईं तमामु बहितरीनु हे बि कुझु मंज़र अथव संगत सॼी मिठी शहर मिठी मिठी बाबा ऐं असां तव्हां सां गॾु जेके दोस्त ॾिसो था त सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु बाबा सब्सक्राइब सां गॾोगॾु लाइक फॉलो करे छॾींदा कयो ऐं हे जेको आहे हिते जाइ तव्हां वेही सघो था माशाल्लाह कुझु ख़ूबसूरती हेठि वरी मिठी शहर पूरी शहर हे ॾिसो ज़बरदस्त माशाल्लाह तमामु ई ख़ूबसूरत हिकिड़ो डिज़ाइन थियल मिठी शहर शाम जे पहर में कुझु हे नज़ारा अथव साईं असां तव्हां सां गॾोगॾु गेडी भिट चइजे थो मिठी में जेसिताईं मां गूगल ते बि पढ़ियो ऐं हे फेमस हिकिड़ी जॻह आहे असां हुते मौजूदु आहियूं ऐं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो हे ॾिसो था हे आहे साईं गेडी भिट सो गूगल ते अगरि तव्हां सर्च कंदव त उहो बि तव्हांखे मिली वेंदो ऐं तव्हां आया बि हूंदो मिठी हिकिड़ो फेमस जाइ ऐं गेडी भिट जेकी गेडी जी भिट मिठी में ऐं हे लिखियल आहे मथां आई लव पाकिस्तान ऐं हे आहे ख़ूबसूरती साईं भिट ते मथां असां मौजूदु आहियूं हिन भिट ते मिठी जेको आहे उहो पूरो शहर नज़र ईंदो आहे ऐं गेडी जो पस मंज़र हे सॼी हिन जी मालूमात बि लिखियल अथव हे तव्हां पढ़ी बि सघो था हिते अगरि को दोस्त पढ़णु चाहे ऐं असां मौजूदु आहियूं हिते चेयरमैन जनाब डॉक्टर मनोज कुमार मलाणी स्कूल कमेटी मिठी ऐं हिनजी तारीख़ इहा आहे जेके दोस्त असांखे ॾिसो था सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे वधि खां वधि शेयर कंदा हलो शाम जे पहर में मिठीअ जा हे मंज़र थवे साईं हे दोस्तो ॾिसो था शाम जे पहर में मिठी जा ख़ूबसूरत नज़ारा हे साईं मिठी शहर अथव तमामु बहितरीनु शाम जे पहर में सॼो शहर VIP तरीक़े सां नज़रे थो ऐं ज़फ़र भुट्टो साहब पंहिंजे ड्रोन खे उॾारनि पिया ड्रोन जा फुटेज बि इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं ऐं तमामु हिकिड़ा ख़ूबसूरत मंज़र शाम जे पहर में दिलकश नज़ारा हे साईं ड्रोन अची वई हे साईं ड्रोन अची वई सो दोस्तो हे राति जा मंज़र थवे मिठी शहर साईं मिठी शहर माशाल्लाह हे ॾिसो था तमामु बहितरीनु राति जा ई ख़ूबसूरत जेके फुटेज उहे बि मां चयो अची वञनि दोस्तनि खे ॾेखारे छॾियां मिठी शहर जा ही राति जा ख़ूबसूरत फुटेज उमेद आहे तव्हांखे ॾाढो ही वीडियो बि पसंदि आयो हूंदो ऐं पसंदि अचण बि घुरिजे त अहिड़ी ॻाल्हि आहे ऐं महिनत करे ठाहींदा आहियूं बाबा तव्हां दोस्तनि लाइ ऐं माशाल्लाह ही व्यू आहिनि राति जे पहर में